तो पाण चने पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। ज़फ़रुल्लाह जवाब खलील खोसो चए तो त मुल्क सजो वे करे हज़म वाह वडेरा तुंजा कम। मुल्क सजो वे करे हज़म वाह वडेरा तुंजा कम। शुक्र खुदा जो मेंबर थी इमदाद काई वे इमदाद काई आकार ॾिनई ओगरायूं ॾिनई पेट खजई ॾंद कोटई स्कूल खाई वे बिल्डिंग खाई वे फर्नीचर खाई वे दरियूं दरवाजा भीम खाई वे उशर खाई वे ढलूं खाई वे ज़कातूं खाई वे वाटरनि जा मोगा बजराई सुई गैस पिए पानी वाला तालाब पी वे रोड खाई वे रस्ता खाई वे पत्थरन वायूं टकूं खाई वे झाड़ू बजरी खाई वे बोरियूं खाई वे भरायूं खाई वे अगे किण वाला ट्रैक्टर खाई वे रोलर खाई वे तू डामर जा डम वाह वडेरा तुंजा कम। मुल्क सजो वे करे हज़म वाह वडेरा तुंजा सती हक मौजूद गुजरियल 20-30 सालन का ये डिगड़ी टनो बागो रोड है अमा एड़ो ही डिठो होंदो जेकी टे टेंडर खादा भी आइन असा चाहूं था तो उहे असा के वरी वापस मिलन ए जेकी हिते जा जेकी करप्ट कामोर आइन जेकी नथा चाहन त असा जी जुदोजहद अग्यां वधे। इमाम हुसैन जो फरमान है तो जो जुल्म करे तो वो तो गुनाहगार आए पर वडो गुनाहगार वो है जो उन जुल्म के सही त असा उनन के बुधायूं त असा इन जुल्म के वधी कोन संदासी असा अरडा आयूं ए जे कम के असा खयो है उनके पूरो करे पोई चलींदासी। इमाम अली जंजी चए तो त अरडा आयूं अटकी पहुंता शकन भाज पक चऊं था अरडा आयूं अटकी पहुंता शकन भाज पक चऊं था भरम मुफाले भटकी पहुंता शकन भाज पक चऊं था। असी न रेजन असी न राशि असी न गुमराह असी न वेशी असी त पूजू मजहब असांचो असी फिक्रे फर्द बजाणू असी गुलन जा रखवाला हूं असी दिलन जो दर्द बजाणू सच पुची से साबिया थिंदा असा में पोखिया ख्वाब नगर में प्रेम नगर जा प्यासा पंची आणे पियंदा आब नगर में मन्यू ता छातियूं छिनियूं बूंदियूं डोहा गणियूं भी सुहागणियूं भी मन्यू ता रातियूं रुलियूं बूंदियूं डोहा गणियूं भी सुहागणियूं भी अवां ते रोकियो असां ते टोकियो अमी ता सोचू अमी बि सोचू जदा बींदी कदा बींदी मन्यू ता सूली सदा बींदी असी में कंहिंजे कारण कित कित लटकी पहुंता शकन भाज पक चऊं था। असी मन्यू ता खुदा होई सदन खां सदा होई अमी ताया हजा बवींदा अमा जी जिंदगी गणजे थी पई असी त मरड़ा मूरी ना आयूं असा जी जिंदगी गणजे थी पई अरे कमीना किड़ कंडेरा अमी तायो पनन पखीना अमा के अचू नकी ना है अमी तायो पनन पखीना अमी बुधो छा अमी दिसो छा अमा के खुशबू अचे नथी अमी त गटर जे गडर जेड़ा अमा के बदबू अचे नथी अमा के लानत अञा जो पिया अमा के लानत अञा जो पिया इन नफालन खाओ पियो पिया बुतन के पूजो कुतन के पूजो अमी ता जल्लू जुतन के पूजो असी अमा जी आदत का ये झटकी पहुंता शकन भाज पक चऊं था। हिनी उनी जी गाल कजे छा हिनी उनी सा हाल कजे छा ही भी हेड़ा हु भी हेड़ा ही हु मिड़े हेड़ा तेड़ा हिनी उनी जी हालत सागी हिनी उनी में फर्क बकेड़ा हु जे काल कमीना मारो लालच मथे लेटी पावा हिकड़ी सायत सुवाई लाए चंड बचोड़े ही चेती पावा केर बधाए केंखे जलजे केंजे मोते दांगी मलजे हिनी हुनी मां केंखे पलजे केंजे मोते दांगी मलजे उठी इमाम अली करे ॾेखारियूं बदमाशन ते बूंडा गारियूं चा खपे तो सा खपे तो हाणे न कोई छा खपे तो चा खपे तो छा खपे तो हाणे न कोई छा खपे तो चा खपे तो छा खपे तो हाणे न कोई छा खपे तो असी बि नारा नीह जान दे बटकी पहुंता शकन भाज पक चऊं था अरडा आयूं बटकी पहुंता शकन भाज पक चऊं था शकन भाज पक चऊं था जी असी